सोचो कि हिकड़े लफ़्ज़ सां जेकॾहिं पंहिंजी हिन दिलेर भेण खे ख़राज तहसीन पेश कजे या यादि कजे त उहो कहिड़ो लफ़्ज़ थी सघे थो। हिकिड़ी अहिड़ी भेण जंहिंखे न स्टेज जी ख़्वाहिश हुई, न तकरीर जी, न अजरक पाइण जी, न लीडर थियण जी, न पंहिंजो फोटो कढाइण जी, न सेल्फी कढाइण जी। ॾिसो था त सिंध में ॾिसो था त हर माण्हू चाहे थो त कैमरा में नज़र अचनि। हर माण्हू जी ख़्वाहिश आहे टेबलो पे थींदो न बजड़ा पोयां मचींदा त टेबलो में आउं ॾिसण में अचां। कार मां लांदो पिया त हीअं हथ ॾियण जे बजाए सॼो माण्हू हीअं हथ ॾींदो त फोटू नज़र अचे। लीडर ॾिसंदो, लीडर सभु स्टेज ते वेठा हूंदा, पोयां इंतज़ाम कहिड़ो थिए, लीडर स्टेज तक चढ़ंदो त कैमरा मां निकिरी वेंदो। सॼी सिंध वञो, कंदकोट खां अॼु ॾिठमि हिकिड़ो टिक टॉक गाॾी में आयुसि, हिकिड़ो लीडर लहे पियो सिंध जे हुकुमरान पार्टी जो, अकेलो तन तन आहे, ॿियो हुनजे अॻियां हिकिड़ो जमिर हणंदो नचंदो बिजा पीर ते ॻाईंदो वञे। माण्हू पाण ॻाइण वारो बि अकेलो आहे, अॻियां नचण वारो बि अकेलो आहे। वॾी कामयाबी हासिल करे हू नथो आहे सिंध लाइ, ऐं हीउ जेको नचे पियो हिन वॾी का कामयाबी जी उमेद आहे सिंध लाइ नचण में। इहा जेका स्टेज जी तकरीर जी आउं तकरीर कयां, मुंहिंजो माइट करे, मुंहिंजो चाचो करे, मुंहिंजो नानो करे, आउं अजरक पारायां, आउं फोटू कढायां, आउं सेल्फी कढायां, भले करप्ट वज़ीर हुजे, 2 नंबर हुजे, ठग हुजे, 420 हुजे, फोटू कढाइणो आहे, तकरीर करणी आहे, स्टेज ते वेहणो आहे, लीडर थियणो आहे, कारकुन नाहे थियणो। उनमें अदी ग़ज़ाला को फोटो जो जज़्बो, कैमराऊं तो हुयूं न। कादी ग़ज़ाला जॾहिं शहीद थिया 2012, उन खां अॻु में 2009 खां त इक़्तिदार में हुई सिंध हुकूमत। को फोटो, को स्टेज, खोलिन खाइण महिल खोलिन हेलो मुझे कई मेहरबानी हूंदियूं आहिनि, हलन पयूं। तव्हांखे कहिड़ी ख़बर त कहिड़नि बराबरनि मां गुज़रां थो। माण्हू जी गाॾी हिकिड़ो दफ़ो पंचर थींदी आहे न, आउं आयुसि पे दादूअ खां, हिकिड़ो टायर बस्ट थियो सन खां अॻियां सेवण जे विच में, 15 मिंट गाॾी हलाईसीं, ॿियो टायर बस्ट। पंचर थी सघे थो हिकिड़ो टायर, या हिकिड़ो पंचर थिए ॿियो बस्ट थिए, 2 टायर बस्ट। पोइ हाणे वेठा आहियूं, पोइ उतां बस में चढ़ी ड्राइवर वियो आहे हैदराबाद, राति जो 3 बजे नसीम नगर ते हिकिड़ी होटल खुलियल हुई पंचर वारो, उनखां टायर नओं वरितो वियो आहे सेकेंड हैंड। पोइ ख़रीद करे 3 कलाकनि खां पोइ पहुतो आहे हुते, असीं विच रस्ते ते बीठा आहियूं। तो ये ॾिसो था, पहिरीं मौलाना साहब महिरबानी थिया मूं ते, आयुसि तकरीर लाइ, प्यार आहे मौलवी साहबनि जो मूंसां प्यार आहे। जेॾी महिल ईंदो आहे इत्फाक़ सां ओॾी महिल ई टाइम हूंदो आहे चङियुनि चङियुनि ॻाल्हियुनि जो। वरी आउं आयुसि, माइक कमु छॾियो। तंहिंजे करे इहे मज़ा आहिनि, हिननि खे एंजॉय कबो। त अदी ग़ज़ाला खे को तव्हां ॾिठो त कंहिं लीडर सां तकरीर, शौक़, फोटू में लकाल हुई, गोलियुन खाइण महिल सभिनी खां अॻियां। हिकिड़ी अहिड़ी माई जेका स्टेज ते आई कान्हे, जेका अजरकू वजरकू पाए फोटा कढाए कोन थी, जंहिंखे इहा नाराज़ कोन थी थिए त मूंखे तकरीर कोन करायो ऐं हुन लाइ परेशान हुजे, तकरीर न थिए त कावड़ जी हली वञे।
कोन निकितो। वो फोटू करण वारा ऐं बैत पाइण वारा इन्हनि नेमतुनि खां महरूम थियो वञनि ऐं सीने ते गोली खाइण जी नेमत उन्हनि सूरमिन खे मिले थी जेके हज़ारे सालनि ताईं तारीख़ में ज़िंदा रहंदा। दादी ग़ज़ाला जेको हिकिड़ो लफ़्ज़ आहे उहो लफ़्ज़ आहे ख़्वाब, अ ड्रीम। मशहूर तकरीर आहे जेके पोइ कॉपी कयो बराक ओबामा। माण्हू चवंदा ओबामा खटी वियो, ओबामा हिकिड़े ॿिए माण्हू खे कॉपी कयो। मार्टिन लूथर किंग, अफ्रीका जे कारन जो अज़ीम अॻवान, उन तकरीर कई तारीख़ी वाशिंगटन में, आई हैव अ ड्रीम, मुंहिंजो हिकिड़ो ख़्वाब आहे। उनखे पोइ कॉपी कयो बराक ओबामा त मुंहिंजो हिकिड़ो ख़्वाब आहे, निकिरी पियो अमेरिका में सदर चूंडजी वियो। हू कोन चूंडियो, हुनखे गोली हणी मारियो। मार्टिन लूथर किंग गोली लॻसि मारिजी वियो। उन चयो आई हैव अ ड्रीम, मुंहिंजो हिकिड़ो ख़्वाब आहे। ख़्वाब कहिड़ो? जॾहिं गोरनि जे ॿारनि सां गॾु कारनि जा ॿार साॻियनि स्कूलनि में पढ़ी सघंदा। ग़ुलामी हुई हुते। मुंहिंजो ख़्वाब आहे त नस्ल परस्ती जे बुनियाद ते कारनि खे बसनि मां न लाथो वेंदो। मुंहिंजो ख़्वाब आहे, आई हैव अ ड्रीम। हिकिड़ो ख़्वाब, ग़ज़ाला बतूल सिद्दीकी हिकिड़ो ख़्वाब हुई। हिकिड़ो ख़्वाब हुई हिकिड़ी अहिड़ी सिंध जी अदावत जो ख़्वाब जंहिं सिंध में पंहिंजे वतन में वसीलनि जा मालिक सिंध जा माण्हू हूंदा, इक़्तिदारी वग़ैरह न हूंदा, वज़ीर न हूंदा, करप्ट हुकुमरान न हूंदा। सिंध जो आम माण्हू पंहिंजे वसीलनि, पंहिंजे शहरनि, पंहिंजे घिटनि, पंहिंजे ॻोठनि, पंहिंजे ज़मीनुनि, पंहिंजे जज़ीरनि, पंहिंजे मिल्कियतुनि, पंहिंजे गैरतुनि, पंहिंजे इज़्ज़त नफ़्स जो तहफ़ुज़ करे सघंदा। उन्हनि जा मालिक हूंदा, उन्हनि जा धणी हूंदा, उन्हनि ते को बि हमिलो न करे सघंदो। त ग़ज़ाला बतूल सिद्दीकी खे मारण वारो जेॾी महिल ते गोलियूं पिया हलियूं, मूं वटि आया DSP, पुलिस ऑफिसर, सहाफ़ी, कराची जा सहाफ़ी आहिनि, सभु हुआ हुते। शकील, दोदो, ज़ुल्फ़कार, पंहिंजी पार्टी जा साथी। साईं हलो, साईं हलो, साईं हलो। गोलियूं वाक़ई गोलियूं हलियूं पे। हीअ अदी शहरबानो राव जो आहे, वेठी मूंसां, ॿियूं अदियूं वेठियूं हुयूं। हलो, गोलियूं पियूं हलनि, तव्हांखे गोलियूं लॻंदियूं ऐं गोलियूं वसियूं पे। साफ़ आया, जीअं हुजत कबिया दोस्त हुआ, असीं तव्हां ते डिसिप्लिन था लागू कयूं त तव्हां हलो। आर पार पान मंडी मां हीअं गोलियुनि जा वसकारा हुआ, तव्हां हलो। हिकिड़ी घड़ी हूंदी आहे, उन घड़ी में माण्हू चाहे त पंहिंजे साथियुनि सां, पंहिंजी क़ौम सां बीही रहे, चाहे त माण्हू गाॾी में चढ़ी रवानो थी वञे। हिकिड़ी घड़ी हूंदी आहे, कॾहिं मन माकोड़ी, कॾहिं कीहर शींहं। त माण्हू चाहे त माण्हू ओॾी महिल खणी गाॾी स्टार्ट करे निकिरी पवे, चए बाबा जेको थियणो हो सो त थी वियो। पर ओॾी महिल असांजी क़ौमी गैरत जी असांखे अञा ख़बर कान पई त के शहादतूं थियूं आहिनि, पर इहा ख़बर पई त गोलियूं लॻियूं आहिनि। हाणे हिकिड़नि माण्हुनि खे गोलियूं लॻंदियूं हुजनि ऐं तव्हां ओॾी महिल गाॾी स्टार्ट करे भॼी वञो लिया, ऐं पोइ वरी हफ़्ते खां पोइ वरी तकलीफ़ कयो, सिंधियो उथी खड़ा थियो, कदम वधायो आयाज़ पुलिस सां गॾु, ओॾी महिल आयाज़ पुलिस जा पटा ॾेई गुम थी वञे। तंहिंजे करे तारीख़ जे उन्हनि लम्हनि में आऊं तव्हां सभिनी पारां इहो फ़र्ज़ थो सम्झा त जॾहिं ज़िंदगी ऐं मौत जो मामिलो हुजे ऐं तव्हां सम्झो त तव्हांजी क़ौम ते, तव्हांजे वतन ते हमिलो पियो थिए, त कम वाट में जेको थियणो हुजे सो थिए। तव्हांखे ॼमी बीहणो आहे, फतह शिकस्त जे इम्कान खे धुकणी, तव्हांखे तारीख़ में पंहिंजो किरदारु अदा करण लाइ बीह रहणो आहे।
इका नौकरी है पटे वाले जी, इका पीएसटी जीएसटी जो इम्तिहान है तो 33 दे पास 40 दे पास 40 दे पास 50 दे पास रह जीविस ही जिंदगी है। मौत जो मामलो है वतन जो ओरी मल वतन ने कौम हलिया वजन तमा बेटा सोचो त निकरा न निकरा निकरा न निकरा हला न हला तने करे गजाला बतूल के तभी शहीद करे सको था, सतार उन्हें के तभी शहीद करे सको था, शबीर बुलेदी के तभी शहीद करे सको था, एजाज सरवर बलोच के तभी शहीद करे सको था। पर जेको जो ख्वाब है हिकड़ी सगारी, हिकड़ी पुरअमन, हिकड़ी तरक्की याफ्ता, हिकड़ी शफाफ सिंध जो उन ख्वाब के तभी छा कंदो। ख्वाब मरते नहीं, शायर चयो ख्वाब मरते नहीं। ख्वाब कीअं मरंदा? ख्वाब मरते नहीं। ख्वाब दिल है न आंखें न सांसें के जो, ख्वाब दिल है न आंखें न सांसें के जो, रेजा रेजा हुए तो बिखर जाएंगे, जिस्म की मौत से ये भी मर जाएंगे। ख्वाब मरते नहीं। ख्वाब तो रोशनी है, नवा है, हवा है जो काले पहाड़ों से झुकते नहीं, जुल्म के दोज़खों से भी भुगते नहीं। रोशनी और हवा और नवा के अलम मक्तलों में पहुंच के भी झुकते नहीं। ख्वाब तो हर्फ हैं, ख्वाब तो नूर है, ख्वाब सुकरात है, ख्वाब मंसूर है, ख्वाब मरते नहीं। ख्वाब कौन मरदा? गजाला बतूल सिद्दीकी जा ॾिठल ख्वाब, नवाज कंडराणी जा ॾिठल ख्वाब, सिंध जे हज़ारे शहीदन जा ॾिठल ख्वाब, पाकिस्तान के 22 करोड़ मेहनतकश माण्हुनि जा ॾिठल ख्वाब। उन ख्वाबनि सां तव्हां रांदि करे सघो था जीअं हींअर कयो पिया। इस वक्त जो आप उनके साथ खेल रहे हैं पाकिस्तान के 22 करोड़ लोगों के ख्वाबों के साथ। 2003-04 से आपने हशर बपा कर रखा है, इसको गिराना है, उसको लाना है, इसको लाना है, उसको गिराना है। जो आता है 1.5-2 साल के बाद उसके खिलाफ कोई ना कोई कार्रवाई शुरू हो जाती है। जरदारी आया, 2-3 साल चला, मेमो गेट आ गया, यूसुफ रजा गिलानी चला गया, राजा परवेज अशरफ आ गया। स्टेबिलिटी नहीं, स्टेबिलिटी यानी सालबियत, यानी स्टेबिलिटी यानी एक ऐसी सिचुएशन जहां लोग समझे कि हाँ ये मामला चल जाए। तासर दिया गया सारी दुनिया को कि ये मामला चलने वाला नहीं है। सारी दुनिया के बुधाए पे तो कौन हलो मामलो, पर नवाज शरीफ आयो, पहिरें ॾींहं खां उनजे खिलाफ कार्रवाई शुरू थी वई। धरना इस्लामाबाद में, कॾहिं इमरान खान वेठो आहे, कॾहिं ताहिरुल कादरी वेठो आहे, धरना पिया हलनि। सॼी दुनिया के बुधायो वियो त पाकिस्तान में इन्वेस्टमेंट मत करें, पाकिस्तान में कोई काम मत करें, पाकिस्तान को लोन न दें, पाकिस्तान पे सख्त कर्जे लगाएं, पाकिस्तान पे सख्त शराइत लगाएं, क्योंकि हुकूमत तो चलनी नहीं। जाती दुश्मनियां, छोटे छोटे पिते दिमाग, इतने इतने पिते दिमाग बैठे हुए, बड़ी जगहों पे पिते दिमाग बैठे हुए, नंढड़ा टके या खसीस माण्हू, हिन सां कोन थो ठा, हिन खे दसणो आहे, हिन सां कोन थो ठा, हिन खे दसणो आहे। टके जा माण्हू, ज़रदारी नथो वड़े, बाबा ज़रदारी नथो वड़े, 5 साल गवर्नमेंट हुई, ओॾी महिल खणी न लॻो सा पोयां। नवाज शरीफ नथो वञे, न लॻो सा पोयां। इमरान नथो वञे, न लॻो सा। इमरान सां पोइ हिसाब किताब कयो आहे, नवाज शरीफ सां पोइ कयो आहे। इसको गिराना है, ये मेरी पसंद के हल्के का नहीं है, इसको गिराना है, इसको गिराना है। यही हल था। मुझे मुबीन की बात जबरदस्त लगी कि हमें इस्तेमाल किया गया। इन्होंने कहा भी अपनी तकरीर में कि हम महाजरों को इस्तेमाल किया गया, सिंधियों को भी इस्तेमाल किया गया करप्ट लोगों के हाथों। महाजरों को, उर्दू बोलने वालों को इस्तेमाल करके लोग सबसे, आप उर्दू बोलने वाले कभी काश सोचें, करे महाजर सोची, ये जगह हुकूमत हुई एमक्यूएम जी, इनमें सिंधी घणा मारिया हूं,
कितने सिंधी मारे होंगे एमक्यूएम की हुकूमत? 50, 100, 200, 300 कितने मारे होंगे ना? कितने? 12 मई को, 22 मई को, उससे पहले। और महाजिर कितने मारे होंगे उन्होंने? नश्तर पार्क, बल्दिया टाउन, बुकला, सुन्नी तहरीक का जलसा, हकीम सईद, मुनव्वर सोहरवर्दी, अजीमुद्दीन तारिक, इमरान फारूक, गिनते जाए, सलाहुद्दीन तकबीर का मुदीर, गिनते जाए। ये सिंध यूनिवर्सिटी में या महराण में या लम्स में तो सिंधी जोधो अची के मुआजर के थप्पड़ दो या पंजाबी मुआजर खड़न के थप्पड़ दो सिंध यूनिवर्सिटी में, चईन के, पंजन के, ॾहनि के कितनों को थप्पड़ मार। मगर सिंधियुनि केतिरनि हज़ारनि जी पढ़ाई उन्हनि कुंडनि तबाह कई हूंदी। सिंध यूनिवर्सिटी में, महराण में, लम्स में हज़ार नूर नबी राव जो वेठो आहे, हज़ार हिननि ते हमला कया सर यूनिवर्सिटी में। पंजनि मुहाजिरनि ने पंहिंजो नालो वठी हज़ार सिंधी शागिर्दनि खे लतीफ यूनिवर्सिटी, महराण, सिंध यूनिवर्सिटी, लम्स, एलएमसी, उते उन्हनि जी ज़िंदगी ज़हर करे छॾी वई। आशिक चूणे जो जोड़े नौजवाननि जी उन्हनि जा लाश किराया विया आशिक चूणे जे जा। त इहो कमु मुहाजिरनि सां इम्किन कयो। शादी कोन थी सघंदी घिटीअ में जेकॾहिं यूनिट इंचार्ज, सर्किल इंचार्ज ऐं उते जो सेक्टर इंचार्ज खिलाफ हुजे। इसका रिश्ता उसको नहीं देना, उसको देना है। सेक्टर इंचार्ज के फलाने भतीजे को देना है। इहा पॉलिसी ठाहियूं ऐं इहा पॉलिसी हिते आहे न, इस्लामाबाद में इहा पॉलिसी वरी सॼे मुल्क लाइ ठाहे वेठा आहिनि। शहबाज शरीफ की गवर्नमेंट आई है, अब आपको यकीन है कि चलेगी? रोज एक शोशा छोड़ते हैं, जाने वाली है, इस्तीफा दे रही है, नहीं दे रही। इमरान खान गुज़िश्ता 1.5-2 साल से इमरान खान जा रहा है, आ रहा है, नहीं जा रहा है, आ रहा है। आदम इस्तेमाल कामयाब होगी, नहीं होगी, जाने वाली है, आने वाली है। आप सोचते हैं दुनिया का कौन सा मुल्क, कौन सा शख्स आके यहाँ इन्वेस्ट करेगा? कौन आपको कर्जा आसान एक साथ पे देगा, जिसको पता है हर अगली हुकूमत के लिए पहले वाली हुकूमत और हर जाने वाली हुकूमत के लिए अगली हुकूमत कहती है हम इनकी शराइत को नहीं मानते। आपको कौन, आप अगर बैंक से कर्जा भी लेते हैं तो आप यकीन दहानी करवाते हैं, मार्गेज रख के अपना मकान या जेवर दिखा के कि मुझे कुछ हो गया तो ये मेरी मिल्कियत या मेरा सोना आपके पास है। आपके हुक्मरान कहते हैं पिछले हुक्मरानों से हमारा कोई ताल्लुक नहीं, तो आपको कौन कर्जा देगा? अब आप बैंकरप्सी पे, तबाही के किनारे ते हो। 200 रुपया डॉलर है बैंक तव्हांखे ख़बर न करे कोन थी पए जो तव्हीं वेठा आहियो पिपरी में, चाहे वेठा आहियो जुंगशाही में, चाहे वेठा आहियो कंदकोट में। दुनिया जा वास्तु त अथव कोन, ॿाहिरि त पाण निकिरूं कोन, घर में अटपा बोड़ जो पाण खाए वेठा आहियूं। पाण खे त ख़बर ई कान्हे डॉलर चढ़ी वियो त छा थींदो। अस्पताल त पाण वञूं कोन, पाण खे न करे हकी खाए छॾियूं। जे पेट में सूर थिए त पाण सम्झूं त यार एसिडिटी थी पई आहे, जोशांदो पीए। हाणे जोशांदो सस्तो आहे, जोशांदो खणी 10 रुपए में 15 रुपया थियो हूंदो। तंहिंजे करे जॾहिं उहे धक लॻंदव, जॾहिं मोटरसाइकिल में वठणु ईंदो तॾहिं ख़बर पवंदो। जे पेट्रोल भराईंदो त पोइ ख़बर पवंदो। जॾहिं सीरियस बीमारी में अस्पताल लियाकत वेंदो, साउथ सिटी वेंदो, सिविल वेंदो, जिना वेंदो, आला खान वेंदो, पोइ ख़बर पवंदो त दवाउनि जी क़ीमतूं केतिरियूं थी वयूं आहिनि। फकी खाइण सां ख़बर कान पवंदी घर वेठे। तंहिंजे करे पाण खे ख़बर देर सां पवंदी। जॾहिं कम लही वेंदा पोइ ख़बर पवंदी त बड़े छा थियो। तंहिंजे करे तबाह थी विया आहियूं, तबाह ऐं बर्बाद कयो वियो पाण खे। ऐं हुनजो हल सियासत आहे, हुनखां पाण लातालुक आहियूं। सदिरा माण्हू सियासत खां लातालुक आहिनि। ॾिस ख़ुशि पिया थियनि, फलाणो किरी वियो, इमरान खान जी हुकूमत वई, ख़ुशि। शहबाज शरीफ तव्हांजो छा वञे, अंधी जहिड़ी पेके तहिड़ी सावरे, तवी बुखिया लॻण पिया हलूं पाण सभु। शहबाज वञे खणी, इमरान वञे खणी, ज़रदारी वञे, पंहिंजे सिहत ते कहिड़ो असरु पवंदो? पाण खे त न कमांड पंहिंजो फुरियो वञनि, पंहिंजी कणक फुरियो वञनि, पाण वटि पाणी आहे कोन, पंहिंजा ज़िला तबाह थी विया आहिनि। पाण ते अफ़गाननि जो हिकिड़ो अज़ाब अची नाज़िल थियो आहे। अफ़गाननि जो अज़ाब, हीअ जेके उर्दू ॻाल्हाईंदा सिंधी पाण में ठही वेंदासीं, हिक ॿिए जा पाणी कछल आहिनि। उर्दू बोलने वाले और सिंधी बोलने वाले एक दूसरे को समझ गए हैं। 47 से लेकर काफी वक्त हो गया ना, कोई 74 साल हो गए, एक दूसरे का अंदाजा है। ये जो मखलूक आ रही है जलालाबाद और कंधार और अफगानिस्तान, इनका आपको कोई तजुर्बा ही नहीं है। खासतौर से शहरी भावरन के
दादू ऐं कदकोट शिकारपुर वारा त वरी उते बि अधी मंडी बंदूक आहे, उन्हनि खे तजुर्बो आहे धाड़ेरनि खे मोह ॾियण जो। ही शहर तव्हांजा आज़ाद थी वेंदा। अफ़गानी हाणे तव्हांजे हींअर ॿुधायूं त ॻाढ़े में वेठा आहिनि, ॻाढ़े में, ॻाढ़ो ठठे जो शहर ॻाढ़ो, केटी बंदर, मघाण, घोड़ाबारी, उते अफ़गानी पहुची विया। उते ॻाढ़े में सॼो कारोबार जेको खचनि वटि आहे, मेमणनि वटि हो, सो हाणे अफ़गाननि वटि आहे। घारे ऐं साकरे में, दाबेची में, सम्झो था तव्हांजे हिकिड़ो तव्हांजो पाणी ख़तमु, तव्हांजी तालीम ख़तमु, तव्हांजा वसीला लुटिजी विया, तव्हांजा शहर कसजी विया, अफ़गानी अची विया। तव्हां दीवार सां था लॻो ऐं ॿिए पासे तव्हांजी सियासत पीपुल्स पार्टी जे हथ में आहे। उहा भई तव्हीं ख़ुशि पिया थियो, बड़े वाह फलाणो वज़ीर ख़ारजा थी वियो। वज़ीर ख़ारजा तव्हांजी सिहत ते कहिड़ो असरु पियो? हिते वेठा आहियो, इहो अदा तुंहिंजे वज़ीर ख़ारजा तुंहिंजी सिहत ते असरु पियो आहे छा? तोखे अटो सस्तो थो मिले, तुंहिंजी न्याणी लाइ स्कूल आयो, तुंहिंजे पुट जे लाइ अस्पताल छा थियो? कुझु कोन थियो। फलाणो वज़ीर ख़ारजा, पोइ छा थींदो वज़ीर ख़ारजा? ही वज़ीर ख़ारजा न थिए, घणी न बोज़दार वज़ीर ख़ारजा छा थींदो? भला बोज़दार वज़ीर आला तव्हांखे छा, हमज़ा शहबाज़ वज़ीर आला तव्हांखे छा, परवेज़ इलाही वज़ीर आला तव्हांखे छा? ठीकु आहे, उहे जेके कलमकार जेके पीपुल्स पार्टी जी पघार ॾियनि, उहे त भले ख़ुशि थियनि, उहे त वीचारा पघार ॾियनि सोशल मीडिया ते, उन्हनि खे त रखिणो आहे। ज़बरदस्त फतह थी वई, बोज़दार वियो, परवेज़ इलाही अची वियो, परवेज़ इलाही वियो, उनजो कमु आहे, उनखे घणी पघार थी मिले। तव्हीं छा में पिया ख़ुशि थियो त फलाणो वियो, फलाणो अची वियो? भला मुराद अली शाह अची वञे ऐं मुराद अली शाह जे ज़ाल अंजार अची वञे, तव्हांजी सिहत ते कहिड़ो असरु पवंदो? फ़र्क़ु पवंदो छा? जहिड़ी कमीशन ॾियणी आहे हिनखे, अहिड़ी 4 आना इहो वठिणो हूंदो, 8 आना मथे ॾींदो हूंदो, 4 आना या 10 पैसे में कमु थींदो हूंदो, उहो कमु ईअं ई हूंदो। सिंध ईअं ई तबाह रहंदी, ईअं ई बर्बादु रहंदी। हिकिड़ो माण्हू हलियो वेंदो, ॿियो अची वेंदो, कहिड़ो फ़र्क़ु पवंदो? हीउ तव्हांजो रोड जे तव्हां लंघी आया विया पिपरी जो, इन खां वाहियात तरीन रोड कंहिं शहर में मूं ज़िंदगी में कोन ॾिठो। हीउ जंहिं रोड तां लंघी आया विया, अहिड़ो ईमान जी तमामु ईमान जे पूरे भरोसे सां पियो चवां, अहिड़ो वाहियात रोड कराची ऐं हैदराबाद में, सखर में मूं किथे कोन ॾिठो जहिड़ो हीउ वाहियात रोड। हर 15 मिंट खां पोइ रैलीअ में हिकिड़ो माण्हू गटर ते चौकीदार करे बीहारियोसीं त पोयां किरी न पए। हिकिड़ो माण्हू गटर ते हीअं करे छॾे बीठो आहे त पोयां वारो गटर में फेको न करे। शाबस तव्हांखे चवंदा आहिनि त ॻाल्हाईंदा मीर साहब पिया आहे, खिल मेकू पई आंदी त रहिया तव्हीं ते पिया आहियो ऐं तकलीफ़ मूंखे पई थिए, रहिया पिया ऐं पोइ वरी MP में हिते उन्हनि जो चूंडींदो, MP इन्हनि जो चूंडींदो जिन गटर जा धकम खाई विया बेचा तीर बेचा करे ऐं बिरयानी जी देग हूंदी आहे, अॻियां सुज़ुकी हूंदी, हिकिड़ो चरियो नचंदो वेंदो, गंजो हुनजी ठोड़ ते तीर ठहियो हूंदो, पासे खां वार कूड़ियल हूंदसि, उहो अॻियां डोड़ंदो वेंदो ऐं पाण सभु हुन सां डोड़ंदा वेंदासीं ऐं पोइ वरी गटर में बि किरंदासीं, पोइ वरी गटर मां कपिड़ा छॾे वरी हुन सां सेल्फी बि कढाईंदासीं। त सॼी सिंध ईअं आहे, पर सॼी सिंध ईअं हुजे त परवाह न आहे। हीअ त कराची में ई आहे, हीअ त कराची आहे ऐं हीअ रोड आहे, कराची जे रोड जो असर इहो आहे। पोइ तव्हीं चवंदो त सॼी सिंध ईअं आहे, सभु भाड़िया आहिनि, सभु ख़ामोश आहिनि, सभु ॾिनल आहिनि, सभु हिसियल आहिनि, छा थो करे सघे? तव्हां वटि हल इहो आहे न, चवंदो आख़िर में छा थो करे सघे? सदरे माण्हू चवंदो अदा पोइ छा कयूं? सदरे माण्हू वटि इलाजु इहो आहे, अदा पोइ बुत बादल न आहे, पोइ हींअर किरियो न थियो वञे हिन खॾ में, चवा अॻियां सुठे रोड जो बुत बादल कोन्हे, गटर में थो किरां, त मां गटर में त केरु कोन किरियो, जंप ॾियो आहे न, चवा अॻियां बि खॾूं आहिनि, बुत बादल त आई कोन्हे, तंहिंजे करे हिन गटर में त हलूं। इहे छो कोन कयो भला? हिन रोड त आयो पे, गटर खां पासो बचाए पे निकितो, अॻियां बि रोड टुटल हो, अॻियां ॿियो गटर बि हो, पोइ इहे कोन त चयो त अदा अॻियां बुत बादल त आई कोन्हे, तंहिंजे करे हिन गटर में थो किरां। ईअं केॾा सियाणा आहियो, कुझु त गटर मां पासो आहे। पोइ जेकॾहिं पीपुल्स पार्टी चओ था तबाही आहे, त पोइ उन गटर में घड़ी घड़ी छो था किरो? छो था दलील ॾियो त हिन गटर में किरणो आहे, बुत बादल न आहे? जिनखे वेहणो हूंदो आहे, जिनखे मज़ामत करणी हूंदी आहे,
वो मज़ामत करे ग़रीब माण्हू करे सघे थो, करे अमीर करे सघे। मुंहिंजे लाइ माण्हुनि जी अयाशी हूंदी आहे न, मुंहिंजे लाइ अयाशी जो वॾो क़िस्म ख़बर अथव कहिड़ो अथव? मुंहिंजे लाइ अयाशी ॿ अथव वॾियूं, तमामु वॾियूं, ठठ वारियूं। हिकिड़ो जॾहिं आउं राति जो थक तव्हीं बि तजुर्बो करे ॾिसो। मेरे लिए अयाशी के दो बड़े तरीक़े, एक जॾहिं राति जो थकिजी चूर थी वञा किथां, त राति जो मुंहिंजी कुर्सी आहे प्लास्टिक जी, उन ते लैपटॉप रखियो आहे। उन लैपटॉप ते का पुराणी संजीव कुमार, का अमोल पालेकर, का पुराणी मुंहिंजे ॼमण खां अॻु जे ज़माने जी फिल्मूं, मज़ाया के कॉमेडी के सीरियस फिल्मूं उहे कढी, या पुराणियूं ऑस्कर विनर साउंड्स ऑफ म्यूज़िक, लॉरेंस ऑफ अरेबिया, सनफ्लावर, इन क़िस्म जूं फिल्मूं कढी। चांहि पाण ठाहींदो आहियां कि उथारींदो कोन आहियां घर वारनि खे, सुता पिया हुजनि, आउं देरि सां आयो आहियां। चांहि पाण ठाहे, चांहि उहो ठाहींदो आहियां, पाणी गरम करे टहिकाए मग में विझी, मथां पती जो चमचो विझी अलॻि उन कोप में टहिकाए बहिकाए। मूंखे दिलचस्पी कान्हे त टहिके ॿ टे टहिका अचनि, पोइ चांहि कड़क पियूं। पाण बुख ते फरमाइश पंहिंजी कड़क चांहि जी आहे, उहा बड़ी अधी मंडी चांहि ठाहे कप रखी, पोइ फिल्म ॾिसंदो आहियां 10-15 मिंट। इहा ठठ थी आहे, ठठ। ॿियो छा आहे, जेॾी महिल गाॾीअ में अचां पियो तेॾी महिल पुराणा गाना ॿुधूं। हींअर आयुसि पियो गाॾीअ में, ओचितो गानो जेको नंबर में अचे गानो अची वियो हिकिड़ो, पोइ हिननि खे ॿुधाइनि जेके मूंसां गाॾीअ पियो आहे, उनखे ॿुधाइनि त हिन गाने जे पस मंज़र जी ख़बर अथव? चयो न, मुंहिंजो ॿुधायां। हिकिड़ो गानो वॻियो पियो, फिल्म जो गानो, ज़रका पुराणी फिल्म आहे, उनजो गानो पियो वॻो, उर्दू गानो। मूं चयोमांनि त जॾहिं पाकिस्तान जो सदर याया ख़ान हो, जनरल याया ख़ान, डिक्टेटर हो, वॾो फाशिस्ट, जंहिं ज़माने में बंगाल अलॻि थियो, उन याया ख़ान डिक्टेटर हो, मार्शल जनरल, शहनशाह ईरान आयो पाकिस्तान जे दौरे ते। याया ख़ान उनखे ख़ुशि करण लाइ उन वक़्त जी हीरोइन, फिल्म इंडस्ट्री जी वॾी हीरोइन नीलो खे चयो त शहनशाह ईरान अहमद रज़ा शाह पहलवी मुंहिंजे घर महिमान थी आयो आहे, तूं अची घर डांस कर, मुजरो कर। नीलो जवाब ॾेई छॾियो, चयो हीरोइन आहियां, फिल्मुनि में कमु कयां थी, तूं भले सदर हुजी, आउं कोन अची कंदुसि डांस निजी महफ़िल में घर में। पोइ 4 सिपाही ॿिया नीलो खे अगवा करे खणिया। नीलो ही जेका शान जी माउ आहे, शान जेको अदाकार आहे पाकिस्तानी फिल्मुनि, उनजी माउ नीलो ॾाढी सुहिणी, हसीन, ख़ूबसूरत, तमामु वॾी मक़बूल अदाकार, उनखे अगवा करे खणी आया। अगवा करे ऐवान सदर में अची शहनशाह ईरान जे साम्हूं उनखे डांस करा, ज़ोरी मारे, तशद्दुद करे। पोइ इहा ॻाल्हि पाकिस्तान में खुली त उन वक़्तु शाइर हो हबीब जालिब, उन नज़म लिखी। उहा नज़म वरी हसन तारिक या ॿियो शाहिद तारिक या को डायरेक्टर हो, नीलो जो घर वारो, उन फिल्म ठाही ज़रका। उन में मेन कैरेक्टर ॾिनई नीलो खे, ऐं एजाज़ पुराणो अदाकार उहो हीरो हो, ऐं उन में उहो हबीब जालिब जो गानो जेको नीलो खे सदर याया पारां ज़ोरी रक़्स कराइण ते गानो लिखियो वियो, उहो उन में हो, रक़्स ज़ंजीर पहन कर भी किया जाता है, तू के नावाक़िफ़ आदाब ग़ुलामी है अभी, रक़्स ज़ंजीर पहन कर भी किया जाता है। तो वह माई जे मज़ामत के नीलो जमी पी रही। बादशाह सदर हींअर लेखक कलमकार टके जी 10,000 जी पघार ते सॼो ॾींहुं वेठा लिखनि फेसबुक ते, सोशल मीडिया ते। पघार त पंहिंजी ॿी खणंदा हूंदा न, खणी 20,000 मिलंदा हूंदा। राति जो वज़ीर जे घर शराब जा 2 पेग मिलंदा हूंदा, हिकिड़ो तिको मिलंदो हूंदो, खणी 2 तिका मिलंदा हूंदा। 2 तिका शराब जा 2 पेग ब्लैक लेबल जा, रॉयल सल्यूट जा, शिवाज रीगल जा, कंहिंजा बि, थोरी वावा, थोरा मुरमुरिया, थोरा चिप्स, थोरा दाल से। अबा इहो तव्हांखे झोली फंड करे असीं मेड़े खणी ॾियूं जो इन लाइ कीसी पिया कयो, इन लाइ गदारी पिया कयो, इन लाइ सिंध जो सौदो पिया कयो, इन लाइ टके टके ते सिंध विकण लाइ तयारु वेठा आहियो। 2 पेगनि ते 20-30-50,000 या हिकिड़ो प्रोजेक्ट। ऐं उहा माई नीलो चए थी आउं कोन वेंदसि सदर जे घर, रक़्स कोन कंदसि। ऐं उहा जेका रक़्सूं कंदी हुई, ईअं त कोन हुई जो घरेलू औरत हुई, रक़्स त कंदी हुई फिल्म में, पर चई त फिल्म में रक़्स करण ॿी शइ आहे,
ऐं सदर जे हुक्म ते शहनशाह ईरान जे साम्हूं डांस कोन कंदुसि ऐं फिल्मुनि में कयां थी पंहिंजे आवाम लाइ कयां थी मुंहिंजो आवाम उनजे लाइ फिल्मुनि में कमु थी कयां पर हिकिड़े फर्द जे चवण ते कोन वेंदुसि बग़ावत ग़ज़ाला बतूल सिद्दीकी बग़ावत ही तव्हांजे पाड़े में शीरीन जोकियो बग़ावत पोइ खणी झुकाईंसि तारीख़ में इहो थोरी ॾिठो वेंदो त आख़िर में शीरीन जोकी जे पोटा कहिड़ा हुआ ॾोटा कहिड़ा हुआ शीरीन जोकियो नाले खां ॾिठो वेंदो त हिकिड़ो अफ़ज़ल जोकियो हुते बीठो की शीरीन जोकियो हुई जेका पीर ॿिया खणी हथ खणी विया शीरीन बीठी तारीख़ ॾिसंदी हिकिड़ी उम्मे रुबाब हुई उहा बीठी हुई तारीख़ ॾिसंदी हिकिड़ी माई जिंदो हुई उहा बीठी हुई हिकिड़ी परवीन हुई उहा बीठी हुई तारीख़ ॾिसंदी हिकिड़ी ग़ज़ाला बतूल सिद्दीकी हुई हीअं गोलियूं हलियूं पे ऐं बंदूक खणी गोलियुनि जो मुक़ाबिलो कई ग़ज़ाला हूअं कोन मरिया जा असांजी भेण मुंहिंजूं भेणूं माऊं मुंहिंजी माउ कोन गुज़ारे वई आहे तव्हां मां केतिरनि जूं अमड़ूं भेणूं कोन गुज़ारे वई हूंदियूं गुज़ारे वई हूंदियूं पोइ अदा वीचारी मरी वई हला मरी वई आऊं मरी वञा हींअर मां गोलियुनि ते बीठो आहियां न को बुलेट प्रूफ त मॻियां बुलेट प्रूफ पाए पियो हलां फुला बिलावल ऐं मुराद अली शाह वांगुरु या नवाज़ इमरान वांगुरु इहे पियो हलां न पोइ हुंडो लीडर आहियां छह मुंहिंजा गुंडा हिन पासे हुजनि छह मुंहिंजा गुंडा हिन पासे हुजनि को दहशतगर्द है अफगानिस्तान में आयल बीठो है तव्हांजे विच में उन ॾींहुं बीठोसि पोइ मरी वञणु वॾो कहिड़ो वाक़ियो आहे वरी सभु वेंदो ही जेके वेठा आहियो सभु कोन मरी वेंदो कंहिंखे 5 साल कंहिंखे 10 साल कंहिंखे 20 मरी वेंदो कोई अहिड़ो आहे जेको चए अदा 50 साल 100 साल नंढड़े ॿारनि खे छॾे को जेको चए अदा 50 साल जीअंदो सभु मरी वेंदो त ग़ज़ाला बतूल सिद्दीकी मरी वञा सतार हुनड़ मरी वञा शबीर बुलेदी एजाज सरवर सभु मरी वञा पोइ मरी वियो सो वापसि थ्योरी ठाही तो बाबा मरी कहिड़े मक़सद सां वई शहीद कहिड़े मक़सद सां थियो नवाज़ कंगराणी कोन गुज़ारे वञा मुमताज़ निज़ामानी कोन गुज़ारे वञा जीली ज़रीना बलोच रसूल बख्श पली जो आख़िर ताईं न हुजे हा पंहिंजे वतन सां ऐं विच में वकील थी हाई कोर्ट जो जज हुजे पुॼा थिया रसूल बख्श पली जो ही लेवल तो सुप्रीम कोर्ट जे जज थियण वारी न सुप्रीम कोर्ट जो जज हुजे पोइ सुप्रीम कोर्ट जे जज में तव्हांखे केरु यादि आहे भला ॿुधायो हिन खां खोसे खां अॻु में केरु जज हो हीउ वेठो आहे हिन खां साकिब निसार ताज़ो आहे खोसो अॻु में केरु हले कयो इफ़्तिख़ार चौधरी यादि अथव जो न इनकार कयो उन खां अॻु में केरु जज आहे केरु थो पुछे त रसूल बख्श पली जो जे सुप्रीम कोर्ट जे जज हुजे छा थिया कई जज फाज़ल राहू जो वॾे जागीरदार हुजे छा थिया ग़ज़ाला बतूल सिद्दीकी वांगुरु सवे सिंधी औरतूं हूंदियूं जेके PIA में कमु कंदियूं हूंदियूं पोइ छा थिया तंहिंजे करे लतीफ़ साईं चयो आहे सम्झे थो हुन समय तव्हांखे हाणे सम्झ में नथी अचे ॾिसो सिंध जूं के पार्टियूं के माण्हू शहीद किन मक़सद अलाह थींदा आहिनि जीअं ग़ज़ाला जे भुटो ॼमी बीठो शहीद थियो असांजी घणी मुखालिफ़ पार्टी में पर ॼमी बीठो भुटो बेनज़ीर ते कारसाज़ हमलो थियो उन ॻाल्हि खे एप्रिशिएट था कयूं उन खां पोइ बहादुर जो बीठी हुई चङी ॻाल्हि एप्रिशिएट कजे न पंहिंजे मुखालिफ़नि जी सभु ॻाल्हि थोरी रद्द कजे फर्स्ट क्लास बीठा माण्हू पर हिकिड़ा माण्हू त हूंदा आहिनि जेके ज़ाती झेड़नि में माण्हू मारे छॾींदा आहिनि सिंध जूं कई पार्टियूं ॾिसंदो कई सिंध जा गिरोह ॾिसंदो पाकिस्तान जूं कई पार्टियूं ॾिसंदो जिन जो झेड़ो रोज़ पंहिंजो ज़ाती झेड़ो हूंदो कॾहिं उन्हनि जो झेड़ो सखर में हूंदो कॾहिं उन्हनि जो झेड़ो बदीन में हूंदो कॾहिं उन्हनि जो झेड़ो मुल्तान में कॾहिं लोरालाई में कॾहिं उन्हनि जो झेड़ो हूंदो पिशावर में कॾहिं खुशदार में ज़ाती झेड़नि में माण्हू मरी वेंदा यूनिवर्सिटियुनि मां के फंक्शन में बस खणी वेंदे माण्हू मरी वेंदा यूनिवर्सिटी में बस खणी विया वञूं फलाणी जाइ ते पुलिस जी बस रोकींदी बस में गोली लॻंदी बाबा बस खणी ॿिए पासे वञूं पिया बस थोरण ते गोली लॻंदी माण्हू मरी वेंदा हाणे इहे शहीद भई थोरी थिया बस थोरे आऊं जो थोर कयां ऐं थोर कंदे मूंखे ॿधी वठो ऐं पोइ चवां आऊं शहीद आहियां भले घणी मुंहिंजा माइट मूंखे शहीद चवंदा पर ॿियनि खे त ख़बर आहे त फुर करण पियो प्यारो अयाज़ लतीफ़ फुर करण वियो पे उते जेका फुर ते कई उहो सुजाग थी पियो पोइ भॻो वठी त पुलिस गोलियूं हुयसि मरी वियो तव्हीं खणी सभु चवंदो अयाज़ पल जो शहीद थियो तव्हां दिलि में तव्हांखे बि ख़बर आहे त ॿियो फुर करणो तंहिंजे करे ग़ज़ाला कहिड़े मक़सद लाइ वई ऐं लतीफ़ साईं खे ख़बर आहे त वॾे मक़सद लाइ शहादत जो मतिलब ई ॿियो आहे वॾो मक़सद रुगो इहो न आहे त को तव्हीं क़ौम में वॾो मक़सद को पढ़ाई जो मक़सद हुजे को इश्क जो मक़सद हुजे को इल्म जो मक़सद हुजे को ज़िंद पर मां टके थी पैसे वारा ढोकड़ जो मक़सद न हुजे त चए थो सधरसी संग करे
सदर माना बाहिम्मत माण्हू, हीरो, सुरू। ससुई बि चवणु खपेसि न, मूंसां ज़ुल्म थी वियो, पुन आराम वियो, ठगो भॼी हलियो, ऋण में रोले हलियो, बेवकूफ़, मूं हर भर हुन पोयां लॻियसि, ओड़ो हरामी हो। सुठो त जीअं पंहिंजूं मायूं चवंदियूं आहिनि, सुठो त न मोए मां जान छुटी, इहो हींअर ई भॼी वियो, अॻियां अलाए कहिड़ो इशर करे आहे। सधरसी संग करे पर खंडे प्यास, हिन हीरे सां संग करे ऐं परे खंडन ताईं मुंहिंजी नाले जी हाकत। सधरसी संग करे पर खंडे प्यास, न त केर ब्राह्मण किन जी केर ॼाणे कीणास। जे हिन सां इश्क न कयां त आउं खणी ब्राह्मण आहियां, ऊची ज़ात, पर केर ब्राह्मण किन जी केर ॼाणे कीणास। मूंखे केर सुञाणे आहे त कहिड़ी ब्राह्मणाणी, कहिड़ी माई बंगोर जी, कहिड़ी ससुई, केर ॼाणे कीणास। केर मूंखे पुछिया, वाकई केर कोन पुछिया न। ससुई जूं घणियूं माइटुनि जे पाण कंदा, पाण सुञाणो ई कोन। ससुई जी माउ केर हुई, पुफी केर हुई, भाईजी केर हुई, सोच केर। सदरसी संग करे पर खंडे प्यास, केर ब्राह्मण किन जी केर ॼाणे कीणास। हूंद न सिंध सुयास, हिन परे कैस पथ। हूअं सिंध में बि केरु सुञाणे कोन, हिन सॼी दुनिया में मशहूर करे छॾियो मूंखे। पुनूअ सां इश्क मूंखे आलमनि में मशहूर करे छॾियो, मूंखे सॼी दुनिया में मशहूर करे छॾियईं। जीअं ग़ज़ाला खे सिंध जे इश्क सॼी दुनिया में मशहूर करे छॾियो। मक़सद कहिड़े सां जुड़ियल आहियो, मक़सद कहिड़े जुड़ियल आहियो, उहो मक़सद मैटर थो करे। तंहिंजे करे ग़ज़ाला ऐं ही भेनरूं स्टेज ते वेठल सिंधियाणी तहरीक जूं भेनरूं, ॿियूं सिंध जूं हज़ारे ॿियूं क़ौमी अवामी तहरीक सां जुड़ियल, ॿियनि पार्टियुनि सां जुड़ियल, सभिनी पार्टियुनि सां जुड़ियल। हर पार्टी में के भेनरूं हूंदियूं, थोरियूं की घणियूं। उहे भेनरूं जेके सचियूं भेनरूं हुजनि, उहे SUP जूं हुजनि, STP जूं हुजनि, जस्कम जूं हुजनि, शहीद भुट्टो जूं हुजनि, कहिड़ी बि पार्टी जूं हुजनि, जेके पंहिंजे वतन ऐं क़ौम सां कशाला कढे ॿाहिरि निकिरनि थियूं, उन्हनि खे सलाम था। उन्हनि भेणुनि जी अज़मतुनि खे सलाम आहे जो ॿार बि संभालीनि, घर बि हलाइनि, रज़ा तकाब कनि ऐं उहो क़ौमी काफ़िले में पहिरीं सिफ़ में अचनि। उहे भेनरूं हिन निज़ाम जो मुक़ाबिलो कंदियूं। हीउ जेको फुरलुट जो निज़ाम आहे, ग़ज़ाला बतूल सिद्दीकी जो वारिस भेनरूं, सिंध तबाही जे किनारे ते अथव। दुनिया में पाकिस्तान अकेलो थी वियो आहे। खान साहब, इमरान खान साहब और नवाज शरीफ साहब, आपके टकराव में ये मत कीजिएगा कि पाकिस्तान कंगाल डिक्लेयर हो जाए, बैंकक्रप्ट डिक्लेयर हो जाए। श्रीलंका की हालात देख लें, गली गली में श्रीलंका में आग जल रही है। कर्ज खयों, चीन का कर्ज खयों, IMF का कर्ज खयों, कर्ज वापस कोन करे सघिया। चीन ऐं IMF जी टपड़ हुननि जा पंहिंजे कब्ज़े में करे वरिता। पाकिस्तान जूं कई शयूं कर्ज में रखियल आहिनि गिरवी, ऐं जेकॾहिं उहे किरी पिया, क़ीमतूं किरी पयूं, उहे फुरे वेंदा तव्हां खां, त भई कंगाल थी वेंदव। जॾहिं कर्ज़ कोन ॾेई सघंदव, डिफॉल्टर थी वेंदव, पोइ तव्हां वटि खाइण लाइ कुझु कोन हूंदो। पेट्रोल 200, 500, 1000 थी वेंदो। जे गैलन जे कैन लाइ दरबदर हूंदासीं पाण, त गैलन पेट्रोल किथां मिलंदो त गाॾी स्टार्ट करे घर पुॼां। कणिक स्टोर करणी पवंदी, दॿा 2 किलो 4 किलो भरे घरनि में रखणा पवंदा। इन पासे खणी पिया वञनि, ही फलाणे जो माण्हू आहे, हू फलाणे जो माण्हू आहे, ही फलाणे जो माण्हू आहे, ही हुन सां गॾु आहे, ही हुन सां गॾु आहे, ही कोयटा वारे सां गॾु आहे, ही मुल्तान वारे सां गॾु आहे, ही लाहौर वारे सां गॾु आहे, पेशावर वारे सां गॾु आहे। पाकिस्तान सां गॾु केरु आहे? ऐं सिंध जा माण्हू ख़ुशि पिया थियनि। सिंध जी तालीम तबाह बर्बाद, सिंध जी सिहत तबाह ऐं बर्बाद। तव्हांखे ख़बर आहे, सिंध मां 10 मां हर 3 चौथे माण्हू खे हेपेटाइटिस आहे। सिंध में वण आहिनि, वण वटिजी चुका आहिनि। ॾाढो ख़ुशि थियुसि हींअर गुलशन हदीद जे भरिसां लंघियुसि क़ब्रिस्तान वेंदे। मुंहिंजो काश सिंध जे ॿियनि शहरनि में इहे माण्हू वण हणनि। वण हणंदा, मौसम तब्दील थींदी। हिते लंघियुसि को वण ई कोन्हे। हीउ पिपरी लंघे आयोसि न, कंहिं दुकान जे साम्हूं पिणु नंढड़ो बूटो त पोखे सघियो हुते।
ईअं रुॻो पिपरी न हैदराबाद कासिमाबाद वणनि सां का दिलचस्पी कान्हे, पाणीअ सां दिलचस्पी कान्हे। बाबा मुंहिंजे घर में बाल्टी में पाणी आहे, फसल भले सुकी वञे, इहो सोची नहीं कोन था त फसल सुकंदा त बाज़ार मां सब्जियूं कणक अटो चांवर गुम थी वेंदा। वो सोचीनि था मुंहिंजे कमरे में बाल्टी में पाणी पियो, बसि दरियाए सिंध में पाणी कोन्हे त तव्हांखे जेको पाणी आहे सो गटरनि वारो पाणी आहे, मंछर जो ज़हरीलो पाणी आहे, फुलेली ऐं ॿियनि कैनालनि जो लीक थियल खलीज पाणी कोटनी में अचे ऐं पोइ हैदराबाद में अचे ऐं पोइ कोटनी खां खलीज पाणी उहो गटरनि वारो घटिया पाणी उहो वरी अचे कीजर गुजो कैनाल ऐं उहो अचे वरी हालेजी ते ऐं पोइ हालेजी मां अचे कराची में। सम्झो था हिकिड़ो गटरनि जो पाणी कराची ऐं हैदराबाद ऐं सखर ऐं लाड़कड़ सभु पीअनि पिया। तव्हां लातालु कयो, तव्हां ख़ुशि पिया थियो, मुराद कढ़ाई खाधी। अब कढ़ाई में जेको घी पियल हो सो कुकड़ियुनि जे चंबनि खे पिघराए हुन मां ठाहे विधो, सिरूं कुटे हुन में ॻाढ़ा मिर्च मिलाए मथां कढ़ाई जे विधऊं, फर्स्ट क्लास। रात जो हई ॿ टे ढुक लॻल हुआ, ख़बर पई कोन त कढ़ाई कहिड़ी हुई, कमु थी वियो। कढ़ाई पी खाई हलिया वियो घर। ख़बर ता पवंदी पोइ चवंदा अलाए दोस्त खे छा थियो, चङो भलो वेठो लाड़कण जो ही दोस्त चङो भलो 4 ॾींहं फोन ते ॻाल्हाई, अॼु प्यालो करे जोगी न कंहिंजा मिट, हर कंहिंखे हलणो आहे। इहा ख़बर ई कान्हे त हर कंहिंखे हलण लाइ इन लाइ ॿिज पाण छटियो अथव, गटरनि जो पाणी पिया पियो, वायात घी पिया इस्तेमालु कयो, बिजली आई कान्हे, उथो था यूपीएस बंदि, चूं चूं जो आवाज़, जनरेटर बंदि थी वियो, सोलर ते पको ई पियो हले, जीअं मालगाॾी बि हले, ज़िंदगी पिया गुज़ारियो। जिन वटि 72 सैकड़ो गैस आहे ऐं 58 सैकड़ो पेट्रोल आहे, जिन वटि केची बंदर ऐं कराची जा बंदर आहिनि, जिन वटि गोरख आहिनि, जिन वटि कारूंजर आहिनि, जिन वटि मार्बल आहिनि, जिन वटि जिप्सम आहिनि, उन्हनि सां ही हशर कयो थो ऐं वरी चओ था हिकु ज़रदारी सब पे भारी। जंहिं तव्हांखे जेको करोड़पतियुनि खे पिनाए छॾे उनखे भारी था चओ, जेको करोड़पतियुनि खे कंगलो करे ऐं पंहिंजे भाइट खे, पंहिंजे बचे खे, पंहिंजे पीउ खे, पंहिंजे करोड़पति पीउ खे कंगलो करे ऐं पंहिंजे सेहतमंद बॉडी बिल्डर बचे खे हीरोइन जो मरीज़ बनाए, हॾनि जो ढांचो ठाहे, उनखे तव्हां चओ था उहो कामयाबु आहे। सिंध खे हॾनि जी मुठ करे ढांचो करे पिनाए पियो, 2000 इनकम सपोर्ट प्रोग्राम हलाए, सिंधी भेनरूं पिननि पियूं, उनखे चओ था भारी आहे, इहो भारी आहे, इहो कामयाबु आहे। तव्हां वटि कामयाबीअ जो मयार इहो आहे त जेको सिंध जे बचनि खे पिनाए उहो कामयाबु आहे। तव्हां चवंदव पर जेको सौट मासात भाउ भेण जेको तव्हांजे भाइटे भाणे खे पिनाए उनखे चओ त भारी आहे, कामयाबु आहे। वाह रे वाह, वाह ज़रदारी साहिब तुंहिंजी हिकमत अमली, वाह हिकमत अमली कहिड़ी, छा मिलियो हुननि खे? वज़ीर आज़म हुननि जो, वज़ीर आला हुननि जा, हिन वटि हुकूमत अॻु में हुई, एम्स में ॾिनऊं सिंध, वज़ीर थिया हुननि जा। इहा भारी सियासत आहे। रुॻो हिकिड़ी टके जी वज़ारत ख़ारिजा लाइ ऐं 2 वज़ीर थियण लाइ, सो बि वज़ीर अहिड़ो पाणीअ जो जेको चओ थो पाणी हिते न ॾियो, चोलिस्तान खे ॾियो, जेको चओ थो सिंध खे पाणी जी ज़रूरत कान्हे, हू सिंध जो हिकिड़े माण्हू खे चङो सम्झंदोसि, पीपल्स पार्टी में हिकिड़ो आहे सेनेटर साहब, उन वरी चयो आहे त पाणीअ में कंहिंजो बि ॾोह कोन्हे, इहा सॼी साज़िश दरिया जी, दरिया डिघो थी पियो, दरिया को माण्हू आहे तंहिंजी दुश्मनी थी पई आहे सिंधनि सां, कावड़जी वियो आहे। जीअं पंहिंजा इलाही सराह ते 2 टे दोस्त वेठा आहिनि, कावड़ ॾींदा आहिनि हिक ॿिए सां, तो दरिया बि ईअं कावड़जी वियो आहे, दरिया कावड़जी वियो आहे। त आज़ाद न सिंधी वॾा ज़ालिम माण्हू, लफ़्ज़ ॿियो त चए सिंधी वॾा ज़ालिम आहिनि, त इन करे ॿिली सिंधियुनि खे हाणे पाणी आया आम्हूं छो, ॾिसूं छा था कनि। दरिया जो पाणी मथां कढी वरितव, रुख मोड़े छॾियो, चश्मा झेलम लिंक कैनाल वायो पिया, तौसा पंजनद वायो पिया, टीपे कैनाल वञनि पिया, कच्छी कैनाल, थल कैनाल, अलाए कहिड़ा कैनाल, पाणी कढियो वञो, चोलिस्तान खे ॾेई छॾियो। पंजाब जा माण्हू असांजा भाउर आहिनि, असांजा जिगर जा गोशा आहिनि, दोस्त आहिनि, साथी आहिनि, पंजाबी, पख्तून, बलोच, उर्दू स्पीक सभु भाउर आहिनि, पर सभु भाउर आहिनि, पर उन्हनि लाइ असांजा बचा त न मारियो न। उन्हनि भाउरनि खे उन्हनि जो हिसो ॾियो, असांजो हिसो खणी छो था ॾियो, असांजा वसीला छो था लुटियो, असांजी सॼी ज़मीन खे छो था सुकायो, असांजे माण्हुनि खे दौर त मरी विया, हाणे माण्हू मरनि पिया। इहा हुकूमत आहे, इन हुकूमत खे कीअं आंदो? हीअ जेका सिंध में पीपुल्स पार्टी जी हुकूमत आहे, इनखे को नवाज़ शरीफ़ अची आयो, इनखे को ट्रंप या जो बाइडन अची आयो,
इनखे को मोदी वठी आयो असम जी हुकूमत खे, इनखे को अल्ताफ हुसैन वठी आयो, इनखे को इमरान खान है, असफंदियार वली तव्हां आंदी सिंध में जेको गिचीअ में ही घटि विधो आहे सो तव्हां विधो आहे, ऐं जेके ही मूंखे ॾिसनि पिया हींअर लाइव उन्हनि पाण सभिनी विधो आहे। ॻाल्हि वणे न वणे, जेका ॻाल्हि अहिड़ी कंदुसि उहा कोन वणंदी। आऊं तव्हांखे चवां त दोदे दरिया ॾिसो न सिंधी मां तव्हांखे हींअर चवां ही सभु जेके आहिनि दोदे दरिया ख़ान होशू ऐं हेमू जा वारिस आहिनि, तव्हांखे सलाम अथई, सभु ताड़ी वॼाईंदव, माण्हू पंहिंजी तारीफ़ वणंदी आहे। पर जे तव्हांखे चवां त ही ॿेड़ी कंहिं ॿोड़ी पाण वारे हमरा ॿोड़ी त तव्हीं चवंदो भास्कर ही वेंदो, चवंदो ॻाल्हि सची आहे पर हीअं चवणु न खपेसि, वरी कुझु लिहाज़ करणु खपेसि। त जेका सची ॻाल्हि हूंदी आहे ऐं पोइ जेको तव्हां में ठग, हिकिड़ा तव्हां में ईमानदार आहिनि, जेके पाण में ठग हूंदो सो वरी पाखर में ॿाहिरि वञी चवंदो ही वरी कहिड़ा चङा पुरुष आहिनि। माना हिकिड़ो हुजे डॉक्टर, ॿियो हुजे हजाम, हजाम खे डॉक्टरी डिग्री तव्हां ॾिनी न हुजे, पढ़ंदो हुजे ऐं डॉक्टर माण्हू मारे विझे, पोइ चए माण्हू मारे, तव्हांजो डॉक्टर त माण्हू मारे विधो आहे, माली वरी कोड़ो चङो मुड़ुसु आहे। पोइ माली जो छा वञे, डॉक्टर हीअ आहे, अस्पताल हिनजी बि वई, हुकूमत हिननि जी, वोट ॾियो हिननि खे, वज़ीर ही, वसीला हिननि वटि, जवाबु पुछंदव क़ौम परस्तनि खां, प्रोग्रेसिव माण्हुनि खां, तरक़ी पसंदनि खां, अब तो छा कबा हुनखे हुकूमत ॾिनी अथई या कॾहिं तव्हां करे हुकूमत ॾिनी आहे या जीएम सैद खे रसूल बख्श पली खे हैदर बख्श जतोई करे हुकूमत ॾिनी अथव त पोइ चओ बाबा हैदर बख्श जतोई ॿेड़ी ॿोड़े कॾहिं भुटे खे ॾिनी से, पर हैदर बख्श जतोई त 2 साल वज़ीर आला हो, उन छा कयो हुजे हुनखे पुछिजोसि बाबा भुटे साहब या फलाणे या कायम अली शाह या मुराद अली शाह, पर ॿेली जॾहिं जीएम सैद सिंध जो वज़ीर आज़म हो पाकिस्तान जो, तॾहिं हुन ते ॿेड़ी ॿोड़े कयो अथव छा? रसूल बख्श पली खे तव्हां कोन खटरायो, पोइ जेके खटरायो हुनखां पुछो त सिंध जो इहो अशर छो आहे, हुनखां कोन पुछंदो। बाक़ी जेकॾहिं रसूल बख्श पली जो ॻाल्हि कंदो छो त रसूल बख्श पली जो हिकिड़ो चङो मुड़ुसु आहे, जीएम सैद वरी छा कयो आहे? छाकाणि चवंदा आहिनि सिंधी में चवंदा आहिनि जे ॾाढे ते उथारीस त उथे न, जे हीणे ते विहारीस त वेह। ॾाढा आहिनि उन्हनि वटि इक़्तिदार आहे, उन्हनि वटि कूड़ो आदर आहे पटे वाली जो, हिकु लड़की जो, उन्हनि वटि वापटा जे तार में कुंठ हणण जी इजाज़त आहे, उन्हनि में टीचर खे वीज़ा जी मोकल आहे, उन्हनि वटि गटर नाली जा पैसा आहिनि, तंहिंजे करे उन ॾाढे ते कोन्हे ॻाल्हाइणो, हीणे ते सभु जेके 2 नंबर माण्हू टूरा जो बीठा हूंदा हीणो आहे, इन ते तनक़ीद कयो त ॾाढे वटि असीं पाण खे मक़बूल करायूं। ॾिसो तव्हांजे पारां असीं हीणनि ते हमले आवर आहियूं, तव्हांजे सफ़नि में जेको बि ॾाढनि ते पुछण जे बजाए हीणनि ते हमले आवर थो थिए, उनजे गिचीअ में हथु विझो, उनखे चओ ॼट जा पुट ज़ालिम जे आॾो बाठई, हिते वेठो बकवास करी पेर। सच जी भाई सच जोगी, क़यादती सच जी भाई सच जोगी, तंहिंजे करे सिंधियो पाण में सभिनी मुश्किलातुनि मां पार पवंदासीं। पाण पार छो पवंदासीं? इन करे जो पंहिंजी डायरेक्शन सही, क़ौमी अवामी तहरीक जो रस्तो सही, डायरेक्शन लेस माण्हू केॾियूं बि डोड़ूं पाए वञणो हुजे हैदराबाद, हितां डोड़ंदो तेज़ तेज़ डोड़ंदो, हदीद में गिड़ीचे, हदीद मां डोड़ंदो डोड़ंदो वरी लाठी भॼी वञे, लाठी मां डोड़ंदो डोड़ंदो पिपरी भॼे, पिपरी मां वरी डोड़ंदो डोड़ंदो हलियो वञे, गुलशन हदीद खां अॻियां टुपी वरी भिटाईआबाद टुपी वरी सचल हलियो वञे, डोड़ंदो हुते, इहो कॾहिं हैदराबाद कोन पुॼंदो, केॾो तेज़ डोड़े, डायरेक्शन लेस आहे, रुख जी ख़बर कान्हेसि, पाण स्लो आहियूं, आस्ते आहियूं, वसीला कोन्हनि, पंहिंजे रम्ज़ सां संभाले संभाले हलूं था, पंहिंजी डायरेक्शन पाण खे रुख जी ख़बर आहे त हेॾा हलणो आहे, तंहिंजे करे पाण हुन रुख सां आस्ते आस्ते वधंदासीं, कहिड़ियूं बि रुकावटूं अचनि, असांखे ख़बर आहे त हराम पई किथे आहे, असांखे न ॿुधायो त हराम पई होॾा आहे, असांखे ख़बर आहे त हेॾा आहे। रसूई चयो आहे वर में कोन्हे वर, पुनूअ में गड़बड़ कान्हे, वर में कोन्हे वर, ॾेरनि वर वॾो कयो, निहारींदसि निकिरी बोतन कारण बर, उठनि खे ॻोल्हींदड़ सॼो बर झाड़ींदसि, निहारींदसि निकिरी बोतन कारण बर, आॾो टकर टर मता रोह रतियूं, ऐं टकर मुंहिंजे अॻियां हटी वञ, मता तोखे रतियूं रतियूं न करे छॾिया।
तेरे करे इहो जेको जज़्बो आहे पंहिंजो तव्हांजो साबित कदम थी हलण जो, हलंदो रहण जो, मुस्तकिल मिज़ाजी सां जुड़ंदो रहण जो, उहो हलंदो रहण तव्हांखे कामयाब कंदो। आदि ग़ज़ाला बतूल जो रस्तो आहे इल्म वारी संद, सुजागी वारी संद, पंहिंजे शहरनि ते मालिकी वारी संद। सिंध असांजी आहे, हीउ मुल्क असांजो आहे, सिंध असांजी आहे, कराची असांजो आहे, हैदराबाद, सखर, लाड़काना, कंदकोट, शिकारपुर, आरज़ी तरह कहिड़ा बि करप्ट अचनि, कहिड़ा बि दहशतगर्द अचनि, कहिड़ा बि फलेरा अचनि, उन्हनि खां इक़्तिदार इंच इंच करे खसे वठंदासीं। ॾिसो न, अॻे ताक़त तव्हां यादि कयो, हुननि हमरान जी कहिड़ी ताक़त हुई सियाह जे दौर में। हाणे छा आहे, सियाह जे दौर में जेका गजगोड़ हुई हाणे अथनि, सियाह जे दौर में जीअं वणेसि सघे माण्हू गुम करे एॾी हाणे करे सघनि था। ज़मानो बदिलजी, दहशतगर्द 1 2 3, हाणे असीं बीठा आहियूं, हमराही कोन्हे। असां त गोलियूं हलायूं न, माण्हू मारियूं, हाणे असीं त वेठा आहियूं। पाण रईस रज़ा किथी, हमला हाली छॾियो, आई कोन्हे, मुल्क में ई कोन्हे। तंहिंजे करे तव्हां ॼमी बीहो, मुस्तकिल मिज़ाज सां बीहो, पूरे एतमाद सां बीहो, फतह तव्हांजी थींदी, ग़ज़ाला बतूल सिद्दीकी जी थींदी, सिंध जी थींदी। आउं तव्हांखे यकीन थो ॾियारियां त कराची समेत, हैदराबाद समेत, सखर ऐं लाड़काना ऐं शिकारपुर ऐं कंदकोट समेत सॼो पाकिस्तान ऐं सॼी साउथ एशिया में अवाम खे फतह हासिल थींदी। दुनिया में ज़ालिमनि खे, डिक्टेटरनि खे, दहशतगर्दनि खे देर सवेर लॻंदी, ज़िल्लत आमीज़ शिकस्त थींदी, फतह अवाम जो मुक़दर थींदी। जीअं